अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मौजूदा हुकूमत मुल्क अंदर घरू वेढ़ कराइण चाहे थी। राणा सनाउल्लाह भाड़े जो कातिल आहे, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, ही मूंखे मारण ऐं इस्लामाबाद मार्च में हादसो कराइण चाहिनि था। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो आहे त नवाज़ शरीफ, शहबाज शरीफ, हमज़ा शहबाज, राणा सनाउल्लाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ सेक्रेटरीट थाणे ते दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं गिरफ़्तारी जे लाइ तयार आहियां। जेल मुंहिंजो ॿियो घर आहे, डिॼण वारो नाहियां। हुक्मराननि 3000 खां वधीक नाला ECL मां कढी छॾिया आहिनि। कानून लागू कंदड़ इदारा मामले जी जांच कराइनि। हुन चयो त ॿीहर ॿुधाइण चाहियां थो त माण्हू तव्हां खे बेज़ा हणंदा। इमरान ख़ान ऐं फवाद चौधरी जो नालो FIR में ॾिनो वियो आहे। मुंहिंजो नालो त हिननि खे ॾियणो ई हो। FIRs पढ़ी वठो। समूरियूं FIRs राणा सनाउल्लाह पाण लिखारायूं आहिनि। पाकिस्तानी नथा सम्झनि त ही जेका हुकूमत मढ़ी वई आहे उनखे साज़िश या मदाख़लत चऊं। अदलिया खे चवां थो त अदलिया इंसाफ़ करे, सॼो बोझ अदलिया ते अचण वारो आहे। शेख रशीद जो चवण हो त दुनिया में अहिड़ा पीउ पुट नाहिनि जंहिं ते फ़र्दे जुर्म लागू थियणी हुजे ऐं उहे वज़ीर आज़म ऐं वज़ीर आला हुजनि। हिननि में अहिड़ा बि माण्हू आहिनि जिन ते मंशियात जा केस आहिनि। मई जो महीनो ख़तरनाक ऐं ख़ौफ़नाक आहे।